من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا وقال النبي صلى الله عليه وسلم النكاح من سنتي فمن رغب عن سنتي فليس مني إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما बुलंद आवाज़ से सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 27 नवंबर सन 2025 है जुम्मतुल मुबारक दी भलारी रात मिठियाणी शहर जे मलक मोहल्ला में शादी खाना आबादी के मौके ते सुन्नत निकाह के मौके ते असां तव्हां गॾु थिया हूँ। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे त शादी खाना आबादी के अल्लाह ताला बरकत वारो बनाए। अवां जे साम्हूं अल्लाह तबारक व ताला जे कलाम मुक़द्दस मज़ा हिकिड़ी आयत सगोरी पाक पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमाननि मज़ा हिकिड़ो फ़रमान मुबारक तिलावत कयो आहे। घणी दर्द आहे त मूंखे सही माना में सम्झाइणो ऐं मूंखे सही माना में सम्झणो न खां बाद मिड़नी की अमल कंदी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ान गिरामी, निकाह अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ां इंसान जे मथां हिकिड़ी नेमत है। ऐं निकाह जेको आहे इंसान ज़ात जे वाधा जो हिकिड़ो सिलसिलो आहे। अल्लाह तबारक व ताला फ़रमायो अल्लाह जी कुदरत जे निशाननि मज़ा हिकिड़ी निशानी इहा भी आहे तव्हां मज़ा अल्लाह तबारक व ताला ज़ालूं पैदा करे तव्हां खे अता फ़रमायूं लितस्कुनू इलैहा वजाल बैनकुम मवद्दतम व रहमा, हिन जे लाइ त तव्हां बुरू हासिल कयो ऐं पाण में प्यार ऐं मुहबत क़ाइमु रखो।
मुसलमानों, पर अॼु अफ़सोस सां चवणो पवे थो, होॾो चऊं था शादी सुन्नत है, निकाह सुन्नत है, पर उन सुन्नत में असां तमाम खुराफात करे छॾियूं। बहरहाल मां उन्हनि खुराफात ॾे नथो वञा, जेको मुंहिंजो मौज़ू ऐं मक़सदु आहे। जेतिरी घड़ी अल्लाह तबारक व तआला चवराए, उमेद है त अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच चवराईंदो। अॼुकल्ह असां तव्हां जंहिं माहौल में रही रहिया आहियूं, उन माहौल जे लाइ पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरु मियतु शहीद। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फ़साद वारे ज़माने में जॾहिं मुंहिंजी सुन्नतुनि जे मथां माण्हू टोके ठठो था कनि, सुन्नत खे अजनबी सम्झनि, ॾाढ़ीअ खे अजनबी सम्झनि, पटके खे अजनबी सम्झनि, ऐं उहे माण्हू अहिड़े रीतो रस्म सां जीअं अॼुकल्ह असां तव्हां सुन्नत जे मुताबिक़ जीअं अॼु मस्जिद में गॾु थी करे निकाह जी मजलिस रखी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पंहिंजा निकाह मस्जिद में करायो ऐं निकाहनि जा ऐलान करायो, तां त माण्हुनि खे ख़बर पए। मुसलमानों, हिन वक़्त खे माण्हू चवंदा आहिनि त इहो को मोती आहे छा जो क़ुर पढ़ाए आहे की न। उन वक़्त में लाज़िम आहे मुसलमान जे मथां त अहिड़ियूं सुन्नतूं ज़िंदा करे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, फाकिहू मा ताब लकुम मिनन निसा, निकाह कयो औरतुनि सां मसना व सुलात व रुबा, ॿ या टे चइनि थी इजाज़त आहे। मुसलमानों, दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी फरमायो, या माशर शबाब मन इस्तताअ मिनकुमुल बाअ फल्यतज़व्वज। दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए नौजवाननि जी जमात, अदा इको थोरो घटि करीस, ॻाल्हि सम्झ में अचे। ये जमात तंग थी कक थी, बाक़ी सही न मतलब बदलनी है। हाँ, ए नौजवान जी जमात, जेको तव्हां मजा निकाह जी कुदरत रखी सके थो, फल्यतज़व्वज, भल त शादी करे। फ़इन्नहू अग़द्दु लिलबसरि व अहसनु लिलफ़रज। मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, निकाह करण जे करे नज़रुनि जी हिफ़ाज़त थींदी, निकाह करण जे करे उगल जी हिफ़ाज़त थींदी। ॿुधो मुसलमानों, जेकॾहिं कोई माण्हू शादी नथो करे, ताक़त हुजण जे बावजूद भी ॿियनि जा दर वाधाईंदो थो वति, खोजो अल्लाह जो क़ुरान, जेकॾहिं वञी करे बदकारी में मुब्तला थियो आहे, अल्लाह इजाज़त ॾिनी आहे हिकु, जेकॾहिं अञा तुंहिंजी ख़्वाहिश आहे त ॿ कर, अञा तुंहिंजी ख़्वाहिश आहे त चइनि ते इजाज़त आहे, पर गुनाह में मुब्तला न थिया। हाणे जेकॾहिं छड़ो मुब्तला थिए थो, अल्लाह जो क़ुरान फरमायो, अल्लाह तबारक व तआला फरमायो, जेकॾहिं गैर शादीशुदा इन ज़िना वारे दोह में मुब्तला थिए थो, मुसलमानों पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, अल्लाह तबारक व तआला सोने कलाम जी ॻाल्हि आहे, अज़ानियतु वज़ानी फ़जलिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मियतु जल्दा। अल्लाह ताला फरमा, जेकॾहिं बदकार मर्दु बदकार औरत उन्हनि जी मथां गवाह बि आहे या पाण इक़रार कयो अथनि,
फजलिदूहुम इन्हनि खे कोड़ा लगायो साईं घणा कोड़ा मियतु जल्द 100 कोड़ा मता को ता मदा को रहम खाए अल्लाह जन इजाज़त ॾिनी आहे पोइ छो थो निकाह करे वला तख़ुलकुम बिहिमा राफ़तुन फ़ी दीनिल्लाह इन कुंतुम तुमिनून बिल्लाह 18 सिपारो सूरत नूरा अल्लाह ताला फरम याद रखो तमाम मजा कोई भी नरमी न करे अज तव्हां ॾिसो इस्लाम वारी हीअ सज़ा नाफ़िद कयूं इंशाअल्लाह हर हिकिड़ो नौजवान वेंदो घिटी मां नज़र हेठि कंदो हर हिकु औरत जेकॾहिं वेंदी नज़र पंहिंजी हेठि कंदी इस्लाम वारी सज़ा न आहे फरमाई कोई भी तव्हां मजा रहम न खाए अञा वल्यशद अज़ाबहुमा वल्यशद अज़ाबहुमा ताइफ़तुम मिनल मुमिनीन हुका जो त मोमिन गॾु थियनि सभिनी जे साम्हूं हिननि खे सरेआम सज़ा ॾियो तां त हर माण्हू जी इज़त महफ़ूज़ रहे पर जेकॾहिं शादीअ जे बावजूद इजाज़त भी चैन ते इजाज़त है उन जे बावजूद जेकॾहिं इन बदकारी मुबतला थो थिए मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फर्जुमुहुमा रजम करे छॾियो इन्हनि बदबख्तुनि जो दुनिया जे रहण ते कोई हक़ कोन्हे त यादि रखो मुस्लमानो हाणे जॾहिं असां तव्हांजो निकाह थियो कुछ ज़िम्मेदारियूं आयद थियूं कहिड़ियूं अल्लाह ताला असां तव्हांखे क़ुरान करीम जे अंदरि बि बयानु फरमायो छा फरमाई त हाणे जेका औरत तो वटि घरवारी थी करे आई आहे छो त मर्द जूं कुझु हालतूं हूंदी या त पीउ हूंदो या मुड़ुसु हूंदो या त वरी पुटु हूंदो इहा हालत मां इंशाअल्लाह कोशिशि करे बयानु कंदुमि अहिड़े नमूने सां औरत जूं बि हालतूं हूंदी या त माउ हूंदी या त धीअ हूंदी या त कंहिंजी भेण हूंदी हर कंहिंजो मक़ाम मुंहिंजे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झाए विया आहिनि अल्लाह तबारक व तआला फरमायो हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना मुसलमानो अल्लाह ताला फरमायो ओ इंसानो हाणे या औरत तुझे लाइ पर्दो आहे तू हुन जे लाइ पर्दो आहे हाणे उन वारियूं ॻाल्हियूं तो वटि अमानत तो वारियूं ॻाल्हियूं हुन वटि अमानत जेकॾहिं तव्हां पर्दो चा कंदो त अल्लाह जी बि तव्हांजे मथां लानत आहे त पूरी मख़लूक़ात जी मथां बि लानत वरी फरमाई जज़्बात में अची करे मारिजा बि न वाशिरूहुन्ना बिल मारूफ इन्हनि औरतुनि सां चङाई कजा जेकॾहिं घरवारी आहे त चङाई कजा मुसलमानो अल्लाह तबारक व तआला जे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा फरमायो खैरुकुम लिअहले तव्हां मजा भले में भलो हुआ जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हले ॿाहिरि त माशाअल्लाह मेण घर ईंदो त एसपी लॻो ईंदो आहे की न नबी जी फरमायो वान खैरुक मां बि भलो आहियां पंहिंजे अहल वारनि जे लाइ तव्हां बि पंहिंजे अहल वारनि जे लाइ पंहिंजे घर वारनि जे लाइ भला रहो मां दिलबर नबी बि पंहिंजे घर वारनि जे लाइ भलो आहियां अॻिते मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निकाह जे लाइ हर हिकिड़ो माण्हू चवंदो वटि हली अचे असांजी हर कंहिंजी अलॻि अलॻि सोच आहे पर मुंहिंजे दिलबर नबी असां तव्हांखे हुकुम ॾेई विया इज़ा ख़तब इलैकुम मा तरदौना दीनहु व खुलुक़हु मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
जॾहिं तव्हां ॾे कोई निकाह जो पैगाम मोकिले पोइ हुनजो ॾिसो मन तरदऊन दीनहू व खुलुक़ा, जेकॾहिं तव्हांखे उन जो दीनो उन जो अख़लाक़ पसंदि आहे त फ़ज़व्विजू, शादी करायोसि। अख़लाक़ में आला है, किरदार में आला है, दीनदारी में आला है, वो चाहे मर्द हुजे या औरत, फ़ज़व्विजू, पोइ शादी कराने के। वैला तफ़ालू, जेकॾहिं तव्हां ईअं न कयो तकुन फिल अर्ज़ि व फितनतुन व फ़सादुन अरीज़, वो दुनिया में फितनो थी पवंदो। अॼुकल्ह खोड़ ईअं थियनि त यादि रखो मुस्लमानो, हाणे जॾहिं इहो मर्द मुख़्तसर मां कंदो थो हलां छो टाइम बि पुठियां निकाह जो बि आहे। वरी जॾहिं मर्द अबो बणियो, पहिरियों घर वारीअ जे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे सम्झाए विया, घर रुगो ईअं न चयो सभु ज़िमेदारी औरत जी आहे। दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हता के रिवायतुनि जे अंदरि अचे थो त पंहिंजो टोपो बि पाण ॾींदा हुआ, कॾहिं कॾहिं ॿकरियूं बि धोअंदा हुआ, कॾहिं कॾहिं फरमाईंदा त अॼु मानी मां बि थो पतायां। खोड़ मशहूरु रिवायत है जो पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मानी पचाई पर मानीअ खे तय असरु न कयो। अहिड़े त कमनि में मर्द पाण बि होशियारु हुजे, कॾहिं कॾहिं अहिड़ा हालात बि अची वेंदा आहिनि। पोइ हाणे जेकॾहिं साईं औरत खे सम्झायोसीं पर मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भली औरत कहिड़ी आहे, क़ुरान में लिखी फ़स्सालिहात क़ानितात हाफ़िज़ातुल लिलग़ैब बिमा हफ़िज़ल्लाह। अल्लाह ताला फरमाए पोइ नेकुकार औरतूं उहे हिन, साईं ने फरमायो अहिड़ी नेकुकार औरत मरंदी मुड़ुस उन खां राज़ी हुयो, अल्लाह डायरेक्ट जन्नत ॾींदुसि। फ़स्सालिहात क़ानितात हाफ़िज़ातुल लिलग़ैब बिमा हफ़िज़ल्लाह। अल्लाह ताला फरमायो नेकुकार औरतूं आहिनि जेके फर्मबरदार हुजनि, अल्लाह जूं बि पंहिंजे मुड़ुसनि जूं बि फरमी हाफ़िज़ातुल लिलग़ैब, पंहिंजे गैब जूं हिफ़ाज़त कंदड़ हुजनि, पंहिंजे उगड़ जी बि हिफ़ाज़त कनि, पंहिंजे मुड़ुस जी इज़त जी बि हिफ़ाज़त कनि। पर हाणे साईं औरत खे सम्झायोसीं, न सम्झी त पोइ छा करणु खपे, ॾंडो त पोइ त खणो न आहे की न। अल्लाह जे क़ुरान फरमायो तकड़ न कजां, घर न फिटाइजां, मतां जज़्बात में अची करे पंहिंजो घर फिटाए वेही। वल्लाती तख़ाफ़ून नुशूज़हुन्न फ़इदूहुन्न वजुरूहुन्न फिल मवाजिअ। अल्लाह जी में पहिरियों सम्झायो, उमेद है त हयादार औरत सम्झी वेंदी, पर अञा बि नथी सम्झे त अल्लाह ताला फरमायो वजुरूहुन्न फिल मवाजिअ, बिस्तरा जुदा कयो। अञा नथी सम्झे वज़रिबूहुन्न, मारजो। टियों हल आहे, पर कारी मोहम्मद तैयब रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे पंहिंजे किताब जे अंदरि, फरमायूं मार बि लकुण सां न, परेशान वरी पाण थींदो न, ओलो सोलो को जज़्बात में ॾंडो हणी विझे, का टंग भञी विझे, का बांह निकिरी पए वरी बि त पाण खे अस्पताल खणंदो न। इन जे करे उन बुज़ुर्ग फरमायो त रुमाल जो या अजरक जो या लोईअ जो सोटो ठाहे उहो माई खे कुटींदो, आवाज़ बि वॾो थींदो, कावड़ बि थधी थी वेंदो, धक बि कोन लॻंदुसि, बची मलामत खां बची पवंदो। खोड़ सारा अहिड़ा वाक़िया ॾिठा बि विया। अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़इन अताअनकुम, हाणे जेकॾहिं इहा औरत तव्हांजी इताअत करे थी, फला
तबगू अलैहिम सबीला। असांजी आदत छा हूंदी आहे त को न को वझ उतारींदा आहियूं, को वझ मिले त मां पंहिंजी कारवाई कयां, अल्लाह जे फर्म न कजां। फैना तादकुम मुसलमानो क़ुरान जे ॻाल्हियुनि ते हलो, नबी इमामुल अंबिया जे फरमान ते हलियासीं त घर कोन फिटंदा। फैना तादकुम फला तबगू अलैहिम सबीला। अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं तव्हांजी इताअत कनि थियूं, ॿियो को रस्तो तलाश न कजां, मिह तलाश न कजां। त यादि रखो मुसलमानो, जेकॾहिं इन नमूने सां असां पंहिंजे घर वारनि जी तरबियत कई आहे त अल्लाह तबारक व तआला जे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे माहौल मुआशिरे जी ज़िम्मेदारी ॾेई विया, त पोइ तव्हांजो माहौल दुरुस्त थी वेंदो। हथां की मुंहिंजे सोणे अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारनि केॾो प्यारु। हिकिड़े मरतबे केॾा सफ़र तां मोटिया, हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु तआला अन्हा पानी पी पिए फरमाया आयशा कुछ बचाए जा, आयशा कुछ बचाए जा। पोइ बचाए ॾिनऊं। वरी फरमाया आयशा ॿुधाए तो जेको किथां पानी पीतो जंहिं जॻह तां उहो ॿुधाए त मां मुहम्मद रसूलुल्लाह उतां पिया। असांजे सोणे नबी एॾी वॾी तालीम ॾेई आहे, जेकॾहिं असांजो घर में अहिड़ो रवियो हूंदो त इंशाअल्लाह घर वारी मुड़ुस खां परे न वेंदी। अॼुकल्ह ॾिसूं था पिया माहौल ऐं मुआशिरो, 3 महीननि खां पोइ माई घर वेठी आहे छिक छिकाए कोरटनि में। अॻिते हलो, हाणे जनी इहो मर्दो अबो बणियो, अल्लाह हिनखे औलाद ॾिनी आहे। मुसलमानो जॾहिं औलाद ॼमी होॾां घरवारी अम्मा थी आहे, हेॾां ई अबो थियो आहे। ॿुधो मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात। जन्नत अल्लाह माउ जे क़दमनि जे हेठां रखी आहे। वरी मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबो जेको आहे पंहिंजे वाह पंहिंजे औलाद लाइ रहमत आहे। हाणे जॾहिं बच्चो ॼाओ मुंहिंजे दिलबर फरमायो त पहिरियों पहिरियों हुनखे आवाज़ जेको ॿुधायो आज़ान वारा ॿुधायोसि। अॼु असां वटि जेको ॿारु ॼमे ख़ुदा पनाह ॾे, वॾो हिकिड़ो इको रखंदासीं घर जे मथां, पंहिंजी त उहे फिटल पर सॼे पाड़े वारनि जी फिटाईंदासीं। साईं ॿारु ॼाओ आहे त उनखे छा करणु खपे? मुसलमानो तवजो कयो। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरियों पहिरियों ॿार जे सॼे कन में आज़ान चओ, खॿे कन में तकबीर चओ, छो त दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हसन हज़रत हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा जे कनल मुबारक में आज़ान पाण ॾिनी आहे। अज़न फी उदुनिल हसन बिन अली हीन वलदतु फातिमतु बिस्सलाह। दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज़रत हसनैन करीमैन ॼमनि था, अल्लाह जी नबीअ पाण उन्हनि जे कननि में आज़ान ॾिनी आहे। मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा जी मुंहिंजा बाबा इन्हनि जा वार लाहे करे जेतिरा वार थियनि ओतिरे मिक़दार में चांदी ख़ैरात कयो। वरी अली साईं खां पुछो अली नाला छा रखिया अथनि? अली देवर में हर्ब, छो त अली पाण बि बहादुर थी हर्ब माना जंगी शुजाअत, इन करे इहो नालो था फरमाइनि न इन जो नालो मां रखंदुसि। हिकिड़े नालो रखियूं हसन, ॿियो जो नालो रखियूं हुसैन। मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं ॿारु
7 ॾींहं जो थे तो अकीको कयोसि ऐं नालो चङो रखोसि। अॼु असां नाला कहिड़ा रखंदा आहियूं, किरडो, कांडेरो, टूहू, पुराणा जेके नाला हुया हींअर मार्केट मां ख़तमु थी विया आहिनि। मुसलमानों अल्हम्दुलिल्लाह दीन इस्लाम जो उरूज आहे। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वसलाम जे दौर अतहर में अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं नाला ईंदा हुआ त साईं जन उन तब्दील कंदा हुआ। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा नाला रखंदा हुआ ऐं साईं जन फरमायो बि सही, ए मुंहिंजा साहबियो नाला भला रखंदा कयो तो त क़यामत जे दिहाड़े औलाद पंहिंजे पीअरनि जे नाले सां सदी वेंदी, नालनि सां सदी वेंदी। मुसलमानों दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहब्बु इलल्लाह अब्दुल्लाह व अब्दुर रहमान। नाला उहे रखो जेके अल्लाह के भी वणंदा आहिनि। अल्लाह के कहिड़ा वणंदा आहिनि? साईं जन मिसाल ॾिना ॿ, अब्दुल्लाह अब्दुर रहमान। वाह मुंहिंजा दिलबर नाला तो रखी भी असांखे ॾेखारिया। वरी मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिअस्मा अंबियाकुम, या तो उन्हनि जा नाला अंबिया जे नालनि वांगुरु रखो। जेकर उही बि नथा रखो अहसिनो अस्माकुम, सुहिणा नाला रखो। न अल्लाह जो ज़ाती सिफ़ाती नालो आहे, न कंहिं नबीअ जो नालो आहे, पर अहिड़ो नालो आहे जेको माना ऐं मफ़हूम जे एतबार सां भलो आहे रखो। जी साईं जन रखिया। हिकिड़े पुट जो नालो रखियूं अब्दुल्ला, ॿिए पुट जो नालो रखियूं कासिम, टे पुट जो नालो रखियूं इब्राहिम, वरी पंहिंजे पोटाण जो नालो रखियूं हसन हुसैन। हालांकि नबीअ जा नाला त न आहिनि, अल्लाह जा ज़ाती नाला सिफ़ाती नाला बि न आहिनि, पर माना जे एतबार सां सुहिणा आहिनि। मुंहिंजे दिलबर नबी रखी करे असां तव्हांखे पैगाम ॾिनो त अहिड़ा नाला रखंदा कयो। वरी जॾहिं ॿारो 7 ॾींहं जो थे मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान हसनैन करीमे जो कीको कयो आहे। अक़ानिल हुसैन कबशा कबशा, दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हसनैन करीमे जो कीको पान कयो हिकु घटो। ऐं हूअं हुकुम आहे त जेकॾहिं छो त इहा हिकु घटो करे साईं जन उम्मत जे लाइ तोसीअ कई, वरन त ॿ इख़्तियार हो करे सघनि पिया, पर असांखे हुकुम कयूं त जेकॾहिं तव्हां ताक़तवर आहियो त छोकिरे जे लाइ 2, न्याणीअ जे लाइ हिकिड़ो। हाणे जॾहिं इहो ॿारु गोद में आहे, अम्मा जी ज़िम्मेदारी आहे, त हिन ॿार खे उलमा इकराम लिखियो आहे मथो घाड़ो करे थञो न पीआरे वुज़ूअ सां पीआरींदी अञा बरकत पंहिंजी आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग हो ग़ालिबन ख्वाजा फरीदुद्दीन आहे या ॿियो को बुज़ुर्ग आहे, मूंखे नालो हिन ज़हन ते न आहे, ख्वाजा अजमीरी रहमतुल्लाह अलैह। हिकिड़े मरतबे ख़ुशी ख़ुशी में आयो, अम्मा पुछो अम्मा पुट ख़ुशी ख़ुशी में आयो आहे। अम्मा अॼु मुंहिंजी हथ ते हेतिरा हिंदू मुसलमान थिया आहिनि, गैर मुसलमान थिया आहिनि, खिलां पियो। अम्मा चयो पुट तुंहिंजो कमाल न आहे, कमाल मुंहिंजो आहे जो कॾहिं बि मां तोखे बिना थंज जे खीर न पीआरे। अहिड़ी तरबियतूं न इंशाअल्लाह। अॼु त मौसीक़ी हेॾां हले पई, विसियार हले पई, फिल्मूं हलनि पियूं, फिल्मुनि जो दौरु ख़तमु, पर हैंडफोन हींअर कननि में लॻी पई आहे। त यादि रखो मुसलमानो, जॾहिं इहो ॿारु कुझु वॾड़ो थिए, ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ो थिए, दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन जी ज़बान ते पहिरियों कलमो जेको हुजे अबा मां न छा साईं, इफ्ताहू अला सिबयानिकुम अव्वल कलिमा ला इलाहा इल्लल्लाह। मुसां गॾु पढ़ो
ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जॾहिं ॿारो ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ो थिए त पहिरियों ज़बान ते कलमो सेखारियोसि। वरी जॾहिं दरमियान वारी ज़िंदगी गुज़ारे करे हिन जहान मझां मोकिलाणी जे वक़्त बि वलक़िनूहुम इआदल मौत, ला इलाहा इल्लल्लाह। जॾहिं हिन जहान मझां मोकिलाणी करे त कलमे जी तलक़ीन कयोसि। हाणे कलमे जी तलक़ीन थी, कलमो भरे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो जंहिं माण्हू जो आख़िरी कलमो ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह, जंहिंजो ज़बान ते आख़िरी कलमो ला इलाहा इल्लल्लाह वारो आहे जन्नत में दाख़िल थी पवंदो। वरी जॾहिं इहो ॿार थोरो वॾो थिए, मुंहिंजे साईं फरमायो त ॿारनि जा अधु नाला बि न वठो, उन्हनि जी इज़त कयो। जॾहिं तव्हां उन्हनि जी इज़त कंदव तव्हांजी इज़त कंदा। अक्रिमू औलादकुम, अक्रिमू औलादकुम, पंहिंजे ॿारनि जी इज़त कंदा करियो। अबो अम्मा जे कॾहिं ॿारनि जी शफ़क़त कंदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी आहे। मां जो आयुसि त साईं जन जे हिन जेको आहे चादर मुबारक में का शइ चुरे पई। पुछांसि इहा चुरे छा थी? पर हे ॾिसंदे हीअं त ॾिठो त साहबी नंढड़ो ग़ालिबन हज़रत उसामा हो जेको हज़रत ज़ैद जो पुटु हो, या वरी हज़रत उमामा खे बि खेॾाईंदा, हज़रत हसनैन करीमन खे बि खेॾाईंदा। कॾहिं कॾहिं साईं जन वेही करे फरमाईंदा अचो जेको मूं वटि पहिरियों पहुची वञे उनखे हीअ शइ ॾींदुसि, उनजे लाइ हीअ। ॿारनि सां साईं जन मज़ाक कंदा हुया। असां बि जेकॾहिं ॿारनि सां दिलि लॻी कंदासीं इनशा अल्लाह असांजो ॿार ॿाहिरि छोकिरनि सां खेॾण ई न वेंदो। चवंदो अबो अम्मा आहे ॾाढो प्यारु मिले थो बसि। त यादि रखो मुस्लमानो, वरी जॾहिं इहो ॿार 7 सालनि जो थिए, मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुरू औलादकुम बिस्सलाम वहुम अबनाउ 7 सिनीन। जॾहिं ॿार 7 सालनि जो थिए त उनखे निमाज़ जो हुकुम कयो, अबा पुट निमाज़ पढ़। हाणे 10 सालनि जो थी वियो, तव्हां चयोसीं 10 सालनि 3 सालनि जी मश्क करा, अबा पढ़ पुट, निमाज़ में फ़ाइदा आहिनि। पर असां पाणी वॾा कोन पढ़ंदा, किथां न ॿार पढ़ंदा। इन करे वॾा बि कोशिशि कनि, नंढड़ो ॿारु पाण ई पढ़ंदो। हज़रत अब्बास, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास नंढड़ो हो, फरमाए थो जॾहिं मां साईं जन वेंदो हुउसि, ग़ालिबन हज़रत ममूम न थी मुंहिंजी मासी, पोइ मासी सां मिलण जो वञा त साईं जन बि वुज़ू करे राति जो तहजुद मां बि उनजे भरिसां बीह रहां। नंढड़े खां ई उन्हनि इहा आदत पई त हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास इमामुल मुफ़स्सिरीन बणियो। नंढे हूंदे खां ई जेकॾहिं असांजे ॿारनि निमाज़ जी आदत हूंदी त इंशा अल्लाह वॾे हूंदे ॿार तहजुद गुज़ार थींदा। वरी जॾहिं इहो ॿारु 10 सालनि जो थिए, वज़रिबूहुम अलैहा 10 सिनीन, इन्हनि ॿारनि खे मार ॾेई बि निमाज़ पढ़ायो। वफ़र्रिक़ू बैनहुम फिल मवाज़ि, इन्हनि जा बिस्तरा बि जुदा कयो। भले 2 भाइर छो न हुजनि, 2 भेनर छो न हुजनि। हाणे जॾहिं इहो ॿारु इहा तालीम तरबियत कईसीं, मुस्लमानों मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ वरी पंहिंजे ॿार खे अदब सेखारियो, तालीम ॾियोसि, वॾो थिए त शादी करायोसि, बसि तव्हांजा हक़ पूरा। हाणे वरी तव्हांजा हक़ उन्हनि जे मथां लागू थींदा, हुननि जा हक़ पूरा। अल्लाह जे क़ुर बि इशारो कयो आहे, ववसैनल इंसान बिवालिदैहि
असां औलाद खे वालिदैन जे लाइ वसीयत कई आहे त वालिदैन सां सुहिणो सलूक कयो। मुसलमानो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो शख़्स आयो। बसि हाणे आख़िरी ॻाल्हियूं दुआ था करूं, बसि साईं बि अची विया आहिनि। साईं मां पंहिंजी अम्मा खे कुल्हे ते खणी करे काबतुल्लाह जो तवाफ़ करायो आहे। गर्मी बि ॾाढी हुई, पेर बि उघाड़ा हा। दिलबर मां हक़ अदा करियो आहे के न? साईं फरमा पुट अम्मा जो जेको जंहिं वक़्तु तोखे जनम ॾिनो हुई न उहो हिकु दर्द बि तूं लाहे न सघे। यादि रखो मुसलमानो, हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वक़्त जो जुनेद हो। पोइ अम्मा कॾहिं कॾहिं चवंदा पुट जी अम्मा ताती सारो तयारो कर त हलूं फलाणे इमाम ॾे मसइलो पुछी अचूं। हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह पंहिंजी अम्मा खे राज़ी करण जे लाइ कॾहिं ईअं कोन चयो अम्मा मूंखां छो थी मसइलो पुछी, मां ई तोखे ॿुधायां। न न अम्मा जो ज़हन जाते टिके उते वञा। हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह महारक कुल्हे में विझी करे काहियूं थो वञे। पोइ जॾहिं उते इमाम साहिबु उन बुज़ुर्ग वटि पहुचनि, कॾहिं कॾहिं उहो बुज़ुर्ग हज़रत इमाम साहिब खां मसइलो पुछे, इमाम साहिबु हुनखे आस्ते ॿुधाए वरी पोइ ॾाढियां पंहिंजी जेको उन हज़रत इमाम साहिब जी अमर खे ॿुधाए। कई साल इहो रहियो पर कॾहिं बि पंहिंजी अम्मा खे कोन, अम्मा जंहिंजे लाइ तूं हली वियो ख़ुदि मूंखां मसइलो पुछी थो ॿुधाए। यादि रखो मुसलमानो, हज़रत उसामा रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकिड़े मरतबे खजूर जो ॿिज आंदो, यानी खजूर जी कतल आंदी। उनजो वालिद साहिब ख़बर कान्हे, खाई वियो। कंहिं चयोसि त सॼो क़ीमती तुंहिंजो खाई अची, इहो खजूर पोखण ते एतिरो मूंखे ख़ुशी न थी आहे जेतिरी मुंहिंजे अबे जे खाइण ते ख़ुशी थी आहे। अॼु जे हुजे हा त ख़ुदा आराम फरमाए। बाबा जे घोड़े यादि ॿुधाई आहे त तुंहिंजे ॿी आणिया हा न, हणु बरू बणा हेॾी सॼी तूं खाई वई। यादि रखो मुसलमानो, अबे अम्मा जे खे सज़ा जेको अबे अम्मा जो नाफ़रमान अल्लाह दुनिया में ॾिनी आहे। ॿ वाक़िया ॿुधाए पोइ दुआ करूं था। हिकिड़ो शख़्स हो जंहिंखे अबू अम्मा ॾाढो पालियो। पोइ अबे अम्मा पाले ने पाए पंहिंजा हुकूक पूरा करे पुट खे मंज़िल मक़सूद ते पहुचायो। एसी ताईं हिकिड़े मरतबे पीउ थियो वञा मां पंहिंजे पुट जे ऑफिस जो चक्कर लॻाए अचां त बा मुंहिंजो पुटु कीअं थो ऑर्डर हलाए, कीअं थो हुते लहे ॾेखारे। वञे जो पटे वाले खे चई अदा फलाणो किथे आहे? साहिबु अंदरि वेठो आहे। ॿुधायो तुंहिंजो पीउ आयो? ॿुधायोसि, विहारोसि विहारोसि। नेठि साईं पोड़ो माण्हू ॾिस अंदरि, कहिड़ी शर्म कोन थो अचई। मां पे तो हुते तोखे सॾ कयां अछी दाड़ी यारो, वरी तूं हिते वेठो ई अबा तूं बि हेॾे कीअं आई? घर वेही आहे न, माण्हू छा सम्झा त हीउ पोड़ो हिन जो पीउ आहे। साॻा जेको पुराणा जेके तुंहिंजा हाल उहे खणी हिते आयो हुई। उते जो दुआ घुरेसि। मुंहिंजे सोणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मज़लूम जी दुआ, आदिल बादशाह जी दुआ ऐं अबे अम्मा जी दुआ रद्द न थींदी। अल्लाह बलांदो नथो वठीसि, ईअं जो की हमरा उते जो उते सुख थी वियो, सॼो पाज़ो हिकिड़ो ख़तमु थी। हथां की अम्मा जी मोहबत छा आहे? अॼु हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो, कंहिं पंहिंजे पुट खे तालीम बि ॾिनी, तरबियत बि कई। जॾहिं शादी जो मौक़ो आयो कि बाबा ज़िंदगी तोखे गुज़ारणी आहे, जिथां चई तोखे शादी करायूं। मुसलमानो, शादी करण खां बाद में अबे के न विसारजो, अम्मा के न विसारजो। हथां के उन नौजवान के शादी भी करायूं,
नौजवान जी वीज़ा लगी सऊदी हलियो वियो 13 साल उते रहियो आहे 13 साल पोइ उते जॾहिं हज उमरो करे रात जो ख्वाब में अचेसि तुझी काई इबादत कबूल ना है कंहिं बुज़ुर्ग खां पुछा कि साईं मूंखे ही ॾेखारा अचनि था पिया ही ख्वाब में इशारा अचनि था पिया उन बुज़ुर्ग फरमायो भला ॿुधाए तुंहिंजो अबू अम्मा जहिड़ो आहे चई साईं 13 साल थिया अबू अम्मा सारा बि तो न आहे फौरी तौर ते उहो नौजवान उतां टिकट कराए पंहिंजी वतन आयो आहे उते जाचा कई त अबो 6 महीना पहिरियां फोत थी चुको आहे के नौजवान खां पुछई फलाणे जो हाल वारे ज्यादा उहो त 6 महीना थी विया फोत थी चुको आहे पर उनजी अम्मा ज़िंदा है ॿुधण में अचे थो उनजो पुटु जेको आहे सऊदी कमाइण वियो आहे हेतिरा साल थिया अञा घर वापसि न आहे मोटियो जॾहिं पुछा कराईंदे कराईंदे पंहिंजे घर पहुतो आहे दरवाज़ो बि आस्ते पियो खोले मतां अम्मा सुजाग न थी पए मतां अम्मा मारे न मतां अम्मा नाराज़ न थिए पर जीअं जो दरवाज़े जे वेझो पहुतो दरवाज़ो खुलियो पियो आहे अम्मा बीमार आहे आख़िरी पसाग अम्मा दुआ थी पई घुरे करीम अल्लाह मुझो मुड़ुसु सारो वो फोत थी वियो आहे मुंहिंजा अल्लाह मुझो पुटु परदेस ते आहे अल्लाह उनखे घुरां मूंसां मिलां करीम अल्लाह जो मां सुभाणे फोत थी वञा मूंखे क़ब्र मिलाइण वारो पंहिंजो करीबी हुजे मुसलमानो जॾहिं पंहिंजे अम्मा जे वेझो पहुतो अम्मा खे अम्मा मां पहुची वियो हाँ चई पुट मुंहिंजी त नज़र कमु करे छॾे वई आहे हाणे पंहिंजी पेशानी ओलते कर त मां तोखे बोसो हुजां हेतिरनि सालनि खां पोइ बि अम्मा उन गुफ़ न थियो अॼु असां थोरो थिए त मां वड़ी था पोइ चंद ॾींहंनि खां पोइ अम्मा वफ़ात करे वई मुसलमानो असांजे तव्हां हिन क़ुरान दामन न छॾियो अबु अम्मा जो क़दुरु कयूं इंशाअल्लाह असांजो क़दुरु थींदो ऐं क़ुरान करीम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं इंशाअल्लाह माहौल बिगड़ंदो न हीउ अहिड़ो साथी आहे जेको क़ब्र जो बि साथी आहे दुनिया जो बि साथी आहे अॻिते बि रफ़ीक साईं तव्हांजो आहे कंहिं अलाह वारे चयो आहे त ॿिया साथी त मटिजी वेंदा पर हीउ साथी न मटिबो बदिलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा ये कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा जिस दौर पे नाज़ाती दुनिया अब हम वो ज़माना भूल गए औरों को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए मुँह देख लिया आईने में लेकिन दागो न देखा सीने में दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए अदा तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में ए अनवर अदा तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में ए अनवर जिस ज़रब से दिल हिल जाती थी वो ज़रब लगाना भूल गए मस्जिद तो बनाई शब्बर में ईमा की हरारत वालों ने मस्जिद तो बनाई शब्बर में ईमा की हरारत वालों ने मन अपना पुराना पापी है सदियों में नमाजी बन न सका जिंदगी मुलाकात बाकी वमालिना इल्लल बलागुल मुबीन।